बुधो 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 असां पंहिंजे शहीद बाबे जे रत सां वचन कयो आहे त जीअं उन हर खिटीअ में, हर चौक ते, हर चौराहे ते, हर बस्ती ऐं वाहण में तव्हांजो पीछो कयो, तव्हांजो पीछो कंदासीं, तव्हांजो पीछो कंदासीं, तव्हां सां विढ़ंदासीं, तव्हां सां लड़ंदासीं। जिंदा है कायद, जिंदा है कायद, राशिद की सूरत में, नासिर महमूद की सूरत में, जिंदा है कायद, जिंदा है कायद। जरा जोर से बोलो, जरा मिलकर बोलो, जिंदा है कायद। मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां, इंशाअल्लाह क़यामत जे सुबुह ताईं हे हक़ जा नारा बुलंद थींदा रहंदा। इंशाअल्लाह अल्लाहु अकबर जूं सदाऊं बुलंद थींदियूं रहंदियूं। हिकु दफ़ो अल्लाहु अकबर जी सदा त बुलंद कयो।